जॾो तुंहिंजो नां बाझ बि ओॾियाई मंगाए रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छां कुॼाड़ो कहाँ आहे तोखे मालूम सभु की अॼोके हिन सेशन जो जीअं ऐलान थियो त उनवान आहे घणनि नमूने आई तहक़ीक़ लिखतूं ऐं मूसीक़ी को ज़मानो हुयो जॾहिं तहक़ीक़ हिकिड़े ई पैटर्न में थींदी हिकिड़े ई स्टाइल में थींदी हुई घर में वेही करे कई वेंदी हुई पर जीअं जीअं दौरु पंहिंजी जदीदियत ॾांहुं वधे थो तीअं तहक़ीक़ में बि तमामु घणा पासा साम्हूं ईंदा वञनि था को दौरु हुयो जॾहिं रिसर्च मेथोडोलॉजी इस्तेमालु न थींदी हुई पर हाणे बाक़ाइदा असां वटि सिंधीअ में जेका बि रिसर्च थिए थी जंहिं बि मौज़ूअ ते थिए थी उहा बाक़ाइदा रिसर्च मेथोडोलॉजी जे उसूलनि क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि तहत थिए थी ऐं ॿोलीअ ते पहिरियां इहो हुयो त सिर्फ़ु असां लिसानियात जे बारे में तहक़ीक़ कयूं या ॿोलीअ जे बुण बुनियाद इन बाबति उहा ई सिर्फ़ु तहक़ीक़ ॿोलीअ में अचे थी पर हींअर जदीद दौर में ॿोलीअ ते बि घण पासा ई तहक़ीक़ थिए थी ऐं हर जाइ ते ॿोलीअ जो समाज में कहिड़ो कारज आहे समाज जो ॿोलीअ ते कहिड़ो असरु आहे ॿोलीअ जो समाज ते कहिड़ो असरु आहे माण्हू कीअं ॻाल्हाइनि था ऐं उन्हनि माण्हुनि जो छा तरीक़ेकार आहे इहे सभु मामला ॿोलीअ सां लाॻापियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ॿोलीअ ते तहक़ीक़ थिए थी बज़ाहिर माण्हूअ खे ईअं महसूसु थींदो हूंदो त हीउ कहिड़ो शोबो आहे हीउ त ॿोलीअ सां रिलेटेड ई न आहे त इनखे तहक़ीक़ में कीअं शामिलु कयो वियो आहे जॾहिं त असां डिटेल में जॾहिं उन्हनि खे बाक़ाइदा उहे मकाला पढ़ंदासीं ऐं उन्हनि खे ॿुधंदासीं ऐं ॾिसंदासीं त घणियूं ई ॻाल्हियूं घणियूं ई घणा ई अहिड़ा मामला असां ते आश्कार थी वञनि था जेके असांखे सम्झाइनि था त जंहिं पासे ॾे आम माण्हूअ जो ध्यानु बि नथो वञे उहो पासो बि ॿोलीअ जे लाइ केॾो अहम आहे ऐं ॿोलीअ ते तहक़ीक़ लाइ केतिरो अहम आहे सो अॼोके कुझु अहिड़ा ई ख़्याल खणी करे अॼोके सेशन जी जेका पहिरीं स्पीकर आहे अदी सोभिया अली पाण जेको आहे सो डायरेक्टर आहे बेसंत हॉल हैदराबाद में ऐं द एंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध उन जो आहे इहो इदारो जंहिंजी उहो डायरेक्टर आहे ऐं उन पंहिंजे इदारे में रहंदे हुअ जेका ॿोलीअ बाबति जेका तहक़ीक़ कई आहे शाह लतीफ़ आहे ऐं सूफ़ीज़म आहे ऐं मूसीक़ी आहे संदसि मकाले जो उनवान आहे शाह लतीफ़ जी सूफ़ी मौसीक़ीअ जी रिवायत सरपरस्ती ऐं तसलसुल असां इनखे चवंदासीं त शाह लतीफ़ सूफ़ीज़ म्यूज़िक ट्रेडिशन पैट्रोनेज एंड कंटिन्यूटी सभ खां पहिरीं जेको असांजे सिंधी म्यूज़िक जो हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट आहे सो इहो त लोअर इंडस वैली में जेको म्यूज़िक जो बुनियादु नज़र अचे थो मोहन जे दड़े खां तारीख़ नज़र अचे थी उहा जेको असांजो इस्लाम में या सिंध में जेको मुसलमाननि जो अचणु हो या जॾहिं उनखे मोहम्मद बिन कासिम खे वेलकम कयो वियो हो समा कम्यूनिटी जे तरफ़ां त उन वक़्तु पहिरीं पब्लिक परफॉर्मेंस जेको आहे सो सिंध में इंट्रोड्यूस थी हुई ऐं अल मसूदी जेको मोहम्मद बिन कासिम सां गॾु सिंध में आयो हो तंहिं उन में इंट्रस्ट वठी ऐं उन ते वधीक तहक़ीक़ कई असां वटि जेके पुराणा म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स नज़र अचनि था कीनरो जेको आहे सिमीट्स जेका कम्यूनिटी आहे तंहिंमें उहो किनोरो हो या किनोरा हो ऐं उन खां पोइ शरनाई जो जेको असां वटि कॉन्सेप्ट पियो सो अर्ली पर्शियंस जे सुरनाई ऐं असां वटि जेको चंग हो उहो उन जंख में ऐं कमांचा असां वटि जेको अॼु कमाच आहे या कमाचो आहे तंहिंजा बि जेके ड्रेसिस आहिनि से अर्ली पर्शियन में मिलनि था तंहिंजो मक़सदु त सिंध जी तारीख़ जॾहिं खां शुरू थिए थी उन खां बि पहिरीं ई जेको म्यूज़िकल साउंड इंस्ट्रूमेंट्स जो या म्यूज़िकल कॉन्सेप्ट आहे सो तॾहिं खां आहे उन खां पोइ जीअं जीअं सिंधी लिटरेचर सिंधी अदब जी डेवलपमेंट थींदी रही आहे 8वीं सेंचुरी में तीअं तीअं जेके मेलोडीज़ असां जूं हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं ट्रांसफ़र कंदियूं अचनि पियूं वाया ओरल परफॉर्मेंसिस जॾहिं बगदाद जे बादशाहनि जे अॻियां हू जेके पोइटिक वर्सिस आहिनि तिन खे पढ़ंदा हुआ असांजा जेके बार्ड्स हूंदा या मिन्स्ट्रल्स हूंदा हुआ उहे जॾहिं पढ़ंदा हुआ तॾहिं खां सिंधी म्यूज़िक जी असांजी 8वीं सेंचुरी खां स्टार्ट थिए थी हिस्ट्री उन खां पोइ 11वीं खां 17वीं सदी ते अगरि असां ॾिसूं त उन वक़्तु राग जा या म्यूज़िक जा 2 फॉर्म्स इंट्रोड्यूस थिया हुआ जेको हिकिड़ो राग जो फॉर्म हो जंहिंमें मेलोडीज़ हूंदियूं हुयूं सिंपल ऐं तंहिंखां पोइ उहा आहिस्ते आहिस्ते डेवलप थी आहे जॾहिं दोदे चनेसर जी कहाणी खे एज़ अ थीम एज़ अ सुर पेश कयो वियो आहे सो इहा हिस्ट्री असांजी तॾहिं खां स्टार्ट थिए थी शाह जे रागाई फ़क़ीरनि जो जेको
रहियो आहे कॉन्सेप्ट या जेको उन्हनि जो इमर्जेंस थियो आहे ऐं शाह जे रिसाले जो शाह जे राग जो जेको शुरूआति थी आहे तंहिंजी डेवलपमेंट बि जेकॾहिं ॾिठो वञे त 18वीं सदी जी शुरूआति या लेट 70s असां चऊं 1788 खां या 1766 खां जेका हिस्ट्री थिए थी उन में अचे थो जॾहिं शाह साहब जो इमर्जेंस थियो आहे त उन टाइम ते मुग़ल पीरियड जो डिक्लाइन सब कॉन्टिनेंट में हो ऐं छो त उहो डिक्लाइन एम्पायर खे हो सिर्फ़ु सोशो पॉलिटिकल न बल्कि कल्चरल डिक्लाइन बि हो तंहिं करे असांजी जेका म्यूज़िक हुई सब कॉन्टिनेंट जा जेका म्यूज़िक हुई जंहिंजो उन वक़्तु जो बुनियादु इंडियन म्यूज़िक ते या इंडियन टेक्निक्स ते वधीक हो सो बि डिक्लाइन में वियो मुग़ल टाइम में ऐं उहा स्टेटिक रहिजी वई तंहिंजे करे बि उनजो हिकिड़ो डिक्लाइन हो अहिड़े दौर में जॾहिं शाह साहब पंहिंजो शाह जो रिसालो इंट्रोड्यूस करायो उहे वर्सिस लिखणु शुरू कयूं ऐं उनखे एज़ अ म्यूज़िकल इंस्टीट्यूशन डेवलप कयो हुन जे सुरनि ऐं रागनि में त ख़बर पई त शाह जो राग जेको आहे तंहिं कीअं जॻह वरिती ऐं शाह जे राग जो जेको बुनियादु पियो सो बि अहिड़ी तरीक़े सां पियो जो शाह साहब उन में मॉडिफिकेशन कई राग अलॻि करे ऐं सुर अलॻि करे ऐं उन्हनि सुरनि ते उहे राग ठाहिणु शुरू थिया शाह जे रागई फ़क़ीरनि जो जेको किरदारु हिन में असांखे नज़र अचे थो सो इहो थो अचे त तमर फ़क़ीर जंहिंखे बज़ाते ख़ुदि शाह साहब राग जो लीडर करे चूंडियो हो ऐं उन खां पोइ हुन जा ॿिया ग्रुपमेट्स ठहिया हुआ जिन इन राग खे कंटिन्यू कयो ऐं पोइ तमर फ़क़ीर जी सरपरस्ती में ॿिया ग्रुप्स ठहंदा विया अहिड़े तरीक़े सां राग जी जेका हिकिड़ी टेक्निक आहे सा तमर फ़क़ीर खे छो त शाह साहब जी पंहिंजी सेखारियो हुई ऐं पोइ तमर फ़क़ीर शाह साहब जी उन्हनि टेक्निक्स खे अॻियां खणी बाक़ी फ़क़ीरनि ॾांहुं पास ऑन करायो ऐं अहिड़े तरीक़े सां अॼु ॾींहं ताईं ईअं आहे त तमर फ़क़ीर जेको तंबूरो यूज़ कंदो हो उहो तंबूरो अॼु बि भिटशा में शाह जी मज़ार ते पियल आहे ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां एतिराम कयो वञे थो त अॼु बि जेको करंट ग्रुप आहे शाह जे रागाइनि जो उनजो लीडर राग शुरू करण खां पहिरीं तमर फ़क़ीर जे डंबूरे खे ईअं छुही ऐं राग स्टार्ट कंदो आहे जीअं असां वॾनि जे एतिराम में उन्हनि जा पेर छुहंदा आहियूं तमर फ़क़ीर छो त शाह साहब जो पंहिंजो तयारु कयल फ़क़ीर हो तंहिंजे करे उनखे आसानी हुई त उन उहे टेक्निक्स बाक़ी फ़क़ीरनि में पास ऑन करायूं उन खां पोइ असांजा कंटेम्पररी आर्टिस्ट अचनि था जिन खे असां बि 19th सेंचुरी में ॿुधो आहे उन में असांजो क़ुर्बान फ़क़ीर लंजवाणी हुजे जेको शाह जी दरगाह जो हिकिड़ो वॾो रागाई फ़क़ीर हो ऐं उन जी ई सरपरस्ती में अलण फ़क़ीर जी बि नशोनुमा थी तंहिंखां पोइ ग़ुलाम शाह जेको सजादा नशी बि रहियो हो ऐं रागाई फ़क़ीर बि रहियो हो हुते फ़क़ीर मोहम्मद गफ़ूर सोहराब फ़क़ीर मंज़ूर अली ख़ान रुबीना कुरैशी मिठू कच्ची ऐं ऑब्वियसली असां पंहिंजे उस्ताद मोहम्मद यूसुफ़ खे नथा भुलाए सघूं मोहम्मद यूसुफ़ आबदा परवीन सोहराब फ़क़ीर ऐं ॿियनि काफ़ी अहिड़नि प्रोमिनेंट आर्टिस्टनि शाह जे दरगाह ते शाह जे राग खे पंहिंजी मुख़्तलिफ़ टेक्निक्स सां ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ स्टाइल्स सां ॻायो आहे पर शाह जो राग अॼु बि असां वटि अहिड़े तरीक़े सां ज़िंदा आहे इन में भिटशा कल्चरल सेंटर कमिटी जो डिपार्टमेंट ऑफ कल्चर जो ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट जो हिकिड़ो किरदारु रहियो आहे इन राग खे प्रिज़र्व करण में ऐं इन्हनि इदारनि जे तरफ़ां जेका मंथली स्टाइपेंड मिले थी फ़क़ीरनि खे सा बि सराहण जोगी आहे असांजी फीमेल फ़क़ीर्स जो जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं त माई नेमत जेका फस्ट असांजे लाइ चवनि था त शाह जो रिसालो उन पंहिंजी मेमरीज़ मां लिखियो हो सा फस्ट सिंगर हुई दरगाह ते ऐं तंहिंखां पोइ बर्जे धोरे में अॼु बि जत कम्यूनिटी जूं मायूं आहिनि जेको शाह जो राग ॻाइनि थियूं पर उहे पस मंज़र ते या मंज़र आम ते इन करे न आहिनि जो शाह जे रागाई फ़क़ीरनि जी जेका टेक्निक आहे सा मर्दनि लाइ वधीक सूटेबल लॻे थी जो आवाज़ जो पिच अहिड़ो हूंदो आहे हीअ मुंहिंजी लास्ट स्लाइड आहे जंहिंमें इंडोमेंट फंड ट्रस्ट जो जेको शाह जे राग जो प्रिज़र्वेशन आहे उनजी हिकिड़ी नंढड़ी झलकी आहे त शाह जे रागाई फ़क़ीरनि जे स्टाइल में ऐं तंहिंखां पोइ सुंग फ़क़ीर आहिनि जिन जो ग्रुप आहे जेके शाह जो राग ॻाइनि था तू दर्दन जी दवा जान पहुंचे थी अबे जान
मुझे जिया में आसार चांदवा साहिब दे सिखाओ किया मरीजन के जाते तारे महबूबन जी आहे हुस्न जिहाद आहे हुस्न जिहाद। थैंक यू। सही समय जो सिंधी ॿोलीअ जो नौजवान स्कॉलर आहे ऐं इन जी एमफिल आहे मियां शाह इनायत जी शाइरीअ मां चूंड कलाम बि उन्हनि कयो आहे ऐं उन जी शाइरीअ में जमालियात ते हिननि जो एमफिल आहे ऐं उन खां पोइ हिननि हिकु सिंधी मूसीक़ीअ ते हिकु राग विद्या ते किताब बि लिखियो आहे जेको मूसीक़ी सेखारींदड़ इदारनि जे कोर्स में बि शामिलु आहे। पाण कंप्यूटर साइंस में बैचलर सिंधी अदब में MA कई अथनि ऐं एमफिल बि कनि पिया ऐं सिंध यूनिवर्सिटी मां हिननि एमफिल कंप्लीट करे वरिती आहे ऐं सिंध एजुकेशन खाते में लेक्चरर आहिनि। सईद समेजो साहब। सिंधी ॿोली ऐं मौसीक़ी हूअं त ॿोली ऐं मौसीक़ी जो पाण में तालुक़ु छा आहे पहिरीं थोरो घणो उन ते मूं लिखियो आहे ऐं उहो ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त मौसीक़ी ऐं ॿोलीअ जो पाण में तालुक़ु आहे कीअं। ॿोली इंसान जे अहसासनि ऐं जज़्बनि जी तर्जुमान आहे जेका इंसान जे अंदर जी अकासी करे थी ऐं मौसीक़ी बि इहो करे थी। उहा बि राब्ते जो अहम ज़रियो आहे। जीअं ॿोली इंसान जे जज़्बनि जो इज़हार करे थी तीअं मौसीक़ी बि इंसान जे जज़्बनि जो मुकमल इज़हार करे थी। तंहिं करे मौसीक़ी ॿोलीअ जो अहम जुज़ आहे या ॿोली मौसीक़ीअ जो अहम जुज़ आहे। माना इहा हिकु ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि मुशाहिदे में आई आहे त ॿोली ऐं मौसीक़ीअ जो पाण में गहरो तालुक़ु आहे। ॿोली जंहिंजे वसीले लफ़्ज़ या लफ़्ज़नि जा मेड़ या जुमिला मिलनि था उनजो अणसिधीअ तरह मौसीक़ीअ सां लाॻापो आहे ऐं मौसीक़ीअ वसीले असीं ॿोलीअ जे सौतियाती आवाज़नि ऐं लफ़्ज़नि या उन जे उचारनि खे सम्झी ऐं पढ़ी सघूं था। ॿोली ऐं मौसीक़ीअ जो तालुक़ु इंसान जे पैदाइश खां ई शुरू थी वञे थो। यानी उन जे घर खां ई जॾहिं ॿारु ॼमे थो त उन जी वालिदा जेका आहे उहा उनखे लोली ॾिए थी या लोरी ॿुधाए थी या लोरी जी सूरत में को गीत ॿुधाए थी त हू लफ़्ज़ बि उचारे थी, हू जुमिला बि चए थी, हू लफ़्ज़ बि चवे थी, पर गॾोगॾु हू गीत बि झुंगारे थी या उनखे ॿुधाए थी। त जॾहिं हू गीत जी सूरत में लफ़्ज़ चए थी ऐं झुंगारे थी त ॿारु न सिर्फ़ु उहे ओॾां ध्यानु करे थो, ओॾां उनजो जेको आहे पूरो कंस्ट्रक्शन जेको आहे वञे थो, पर ॿारु उनखे सम्झण जी कोशिशि बि करे थो। हाणे हिन तहक़ीक़ में हीअ असां टिनि नुक़्तनि ते ख़ासि तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि मां जेको पहिरियों नुक़्तो आहे उहो आहे ॿारनि लाइ सिंधी ॿोलीअ जी ॿारनि लाइ सिंधी ॿोलीअ में मौसीक़ीअ जी सिख्या या उनजो किरदारु छा आहे। हिन में आहे त जीअं मथे असीं ज़िक्र करे आया आहियूं त ॿारनि खे ॿोली ऐं मौसीक़ी जी बुनियादी सुञाणप संदनि माउ खां मिलंदी आहे। ॿारु जॾहिं शुरूआती ॿोलीअ जा लफ़्ज़ पंहिंजी माउ वटां सिखे थो या ॿुधे थो, ईअं ई जॾहिं ॿारु नंढी ॼमार में हूंदा आहिनि ऐं संदनि माउ पींघे में लोॾींदी आहे ऐं पंहिंजे आवाज़ में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं लोलियूं ॻाईंदी आहे, उहे गीत हू पंहिंजे ॿारनि जे विंदुर या रिझाइण ख़ातिर चवंदियूं आहिनि। इहा ॻाल्हि हैरत में विझंदड़ आहे त ॿारु नंढी ॼमार में उहे लोलियूं ॿुधी रीझण लॻंदा आहिनि। उन सॼे वाक़े में ॿारु न त ॿोली ॼाणे थो, न ई वरी हू मौसीक़ीअ जी मीम या मौसीक़ी जे कंहिं बि शइ खां वाक़िफ़ु आहे। पर इहो कमाल मौसीक़ीअ जो आहे जंहिंसां ॿारु ॿोलीअ में ॻाल्हाइजंदड़ लफ़्ज़ उन्हनि जो उचार पिणु सम्झंदो आहे या सम्झे थो। हिते हिकिड़ो असां मिसाल पेश कयूं था त कीअं सिंधी जे ॿोली जे ज़रिए या ॿोली जे ज़रिए ॿारु मौसीक़ी वसीले ॿोली सिखी सघे थो। उनजो हिकिड़ो मिसाल इहो आहे त जॾहिं का बि माउ जेका आहे पंहिंजे ॿार लाइ को गीत ॻाए थी त ईअं ई अॼु जे दौर में बि असां ॿारनि खे गीत वसीले या मौसीक़ी वसीले ॿोली सेखारे सघूं था। न सिर्फ़ु ॿोली पर लफ़्ज़, उचार ऐं उन्हनि जो मफ़हूम ॿुधाए सघूं था। उनजो हिकिड़ो मिसाल हिते मां तव्हांखे ॾियां थो ॻाए करे बल्कि ॿुधाईंदुसि त कीअं जॾहिं मां हिकिड़े स्कूल में पढ़ाईंदो हुउसि त उते नंढा ॿार हूंदा हुआ, क्लास 2 जा, क्लास 3 जा, क्लास 4 जा, जिन खे मां हिकिड़ो गीत सेखारियो हुयो ॿाराणो, जेको हू यादि बि कंदा हुआ, पर गॾोगॾु उन गीत में जेके ॾुखिया लफ़्ज़ हुआ
या जेके लफ़्ज़ हुननि खे न ईंदा हुआ त हू मूंखां हुन जा सुवाल पुछंदा हुआ त हीउ लफ़्ज़ छा आहे, हिन लफ़्ज़ जो उचार कीअं थिए थो, हिन जो मफ़हूम छा आहे। हाणे उहो ही गीत आहे। हीउ गीत मिर्ज़ा कलीद बेग साहिब जो लिखियलु आहे ऐं मूं पाण हिन खे कंपोज़ कयो आहे। इहो मां तव्हांखे ॻाए ॿुधायां थो त जीअं तव्हांखे अंदाज़ो थिए त पोइ ॿार उन मां सुवाल कीअं कनि था। मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, कई मूं ते तो जिंदवारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी प्यारी, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, कई मूं ते तो जिंदवारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, तुंहिंजो कुर्ब मूं ते सदा जारी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी। हाणे हिन में जेके तव्हां लफ़्ज़ ॾिसो था, ॿार जॾहिं इहे ॿुधनि था, छो त हीअ मुंहिंजे पंहिंजे तजुर्बे हेठि ॻाल्हि आई आहे, त हुननि मूंखां जिंद लफ़्ज़ जी माना पुछी त जिंद लफ़्ज़ छा आहे, या हुननि पुछियो त हीउ वारी लफ़्ज़ छा आहे। हुन लाइ इहो न हो, हुननि कॾहिं पहिरीं कोन ॿुधो हो। ऐं मूं हुननि खे ॿुधायो त भई हिन जी हीअ माना आहे। घणा ॿार त उचारे बि न थिए सघिया त लफ़्ज़ इहो कीअं उचारिजे, जिंद कीअं उचारिबो, वारी लफ़्ज़ जेको आहे उहो कीअं उचारिबो। त इहो हिकिड़ो न सिर्फ़ु तजुर्बो असां कयोसीं, पर इहो मूं पाण पंहिंजे तजुर्बे हेठि ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधाई आहे त कीअं मौसीक़ी वसीले असां ॿोलीअ खे आसानीअ सां ॿारनि खे सेखारे ऐं सम्झाए सघूं था। हीअ आहे पहिरियों नुक़्तो। ॿियो नुक़्तो आहे त सिंधी ॿोली जी लुग़त जे वाधारे या नवनि लफ़्ज़नि जे सिलसिले में मौसीक़ीअ जो अहम किरदारु थी सघे थो। आम तौर ते इहो ॾिठो वियो आहे त का बि ॿोली पंहिंजी वसीअ लुग़त ऐं लफ़्ज़नि जे ज़ख़ीरे सबबि पंहिंजे सुञाणप खे बरक़रार रखंदी आहे। ॿोली जी लुग़त ॿोलीअ जे लहजनि सां जुड़ियल हूंदी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहा साॻी ॿोली कंहिं नए लफ़्ज़ जे करे दिलचस्पीअ जो बाइस थी पवे थी। ॿोलियूं जॾहिं सफ़र कंदियूं आहिनि त उन्हनि जी लुग़त में बि इज़ाफ़ो थी वेंदो आहे। पर कुझु अल्फाज़नि जी लुग़वी माना असांखे इहा ख़बर न हूंदी आहे। मौसीक़ी इन सिलसिले में अहम किरदारु माना अदा करे सघे थी ऐं निभाए सघे थी। हिकु आम रागी बि कंहिं ख़ासि गीत जी लुग़त खे सम्झण में मदद करे सघे थो। जॾहिं हू ॻाए थो त हर ॿुधंदड़ संदसि लफ़्ज़नि ते ग़ौर करे थो ऐं मफ़हूम ताईं पहुचण जी कोशिशि करे थो। ॿोलियुनि अंदरि कई ख़ूबसूरत लफ़्ज़ ऐं अखर पंहिंजे ख़ूबसूरत माना ऐं मफ़हूम सां मौजूदु आहिनि, पर लुग़त जी अणॼाणाई सबबि असां उन्हनि जो इस्तेमालु न करे सघंदा आहियूं। तंहिं करे कीअं मौसीक़ी लुग़त जे वाधारे में कमु अचे थी, इन ॾिस में हेठियों मिसाल तव्हांखे मां हीउ ॾिनो आहे। हाणे हीउ हिकिड़ो ग़ज़ल आहे जंहिंमें जेको मूं पाण ॻायो आहे, कंपोज़ कयो आहे। मां तव्हांखे ॻाए बि ॿुधायां थो। इन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको अंडरलाइन थियल आहे। नेक्स्ट कोन थो थिए। हीअ आहे, हीअ ग़ज़ल जो बंदि आहे सिर्फ़ु। मां तव्हांखे ॻाए ॿुधायां थो त हिन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको अंडरलाइन थियल आहे। पहिरीं तव्हां हिन खे ॿुधो त गायकी में हीअ अचे कीअं थो, ऐं पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन में इंट्रस्ट कीअं थो पैदा थिए। मोहब्बत मशअलन जो काफ़िलो ऐं हर मशअल उमाड़िया, ऐं हर मशअल उमाड़िया कजे छा। असांखे ॿुधण में सुठो बि लॻे थो, वणे बि थो। अच्छा, लफ़्ज़ ई माना नथी अचे। ख़बर न आहे त इन उमाड़ी लफ़्ज़ जे करे हिन सॼे बंद जो जेको मफ़हूम आहे उहो असांखे किथे न किथे मुझाए थो। हाणे मौसीक़ी वसीले असांजो इंट्रस्ट पैदा थियो त आख़िर इहो उमाड़ी लफ़्ज़ आहे छा। अचो त ॾिसूं। जामे सिंधी लुग़ात ऑनलाइन सिंधी डिक्शनरी मां लफ़्ज़ जी माना हिन रीति करे थो त उमाड़ी जेको लफ़्ज़ आहे, जी जी, इन खां पोइ आख़िरी मिसाल आहे। उमाड़ी जेको लफ़्ज़ आहे उनजी माना आहे चूचड़ी, चुआइती, ठीकु आहे, बाहि जी ॾिभी, ॿरंदड़ भुंडी, चूचड़ी। हूअं ओवरऑल इहो थर जो लफ़्ज़ आहे या लाड़ जो, ख़बर न आहे, पर बहरहाल लुग़त जे मुताबिक़ इहो थिए थो। पर जॾहिं हाणे असां सॼे शेर जी माना कयूं था, इन शेर जी मोहबत मशअलनि जो काफ़िलो आहे ऐं हर मशअल उमाड़ी आहे, त हाणे सॼो मफ़हूम असांजे साम्हूं खुली अचे थो त हिकिड़ी चूचड़ीअ मां हिकिड़ो मशअलनि जो काफ़िलो ॿरी वञे थो। सॼो मफ़हूम इहो आहे। पर इहो असांजो सॼो ध्यानु मौसीक़ी छिकायो। असांजो सॼो इंट्रस्ट जेको आहे मौसीक़ीअ जे करे पैदा थियो, गायकीअ जे करे पैदा थियो, त इहो लफ़्ज़ आख़िर आहे छा।
जेको असांखे नथो अचे, पोइ असां कोशिशि कंदा आहियूं जेको लफ़्ज़ असांखे न ईंदो आहे ऐं असां कंहिं गीत में ॿुधंदा आहियूं त पोइ उहो या त कंहिं माहिर खां पुछंदा आहियूं या पोइ उहो लुग़त मां पाण ॾिसी वठंदा आहियूं त जीअं असांखे ख़बर हुजे त इन लफ़्ज़ जी माना छा आहे। तंहिं करे सिंधी ॿोलीअ में लुग़त जे वाधारे में मौसीक़ीअ जो अहम किरदारु थी सघे थो। अच्छा, ॿियो हिन में आख़िरी नुक़्तो आहे, उहो आहे सिंधी ॿोलीअ में उचार या तलफ़ुज़ जी सिख्या जो जेको मामिलो आहे उन में मौसीक़ीअ जो किरदारु कीअं थी सघे थो। इन सिलसिले में मौसीक़ी काफ़ी कमु कयो आहे ऐं करे पई। उन में तव्हां ॾिसो त ॿोलीअ में अहिड़ा कई सारा ॾुखिया लफ़्ज़ बि अची था वञनि जेके उचारण में असांखे तकलीफ़ थिए थी, ॾुखियाई थिए थी, न सिर्फ़ु असांखे पर जेके ग़ैर ॻाल्हाईंदड़ ॿोली को माण्हू आहे अगरि ॿोली ॻाल्हाए थो त उनखे बि उचार में ॾुखियाई थिए थी। हाणे अहिड़ा कई असां वटि फोक गीत असां वटि आहिनि जेके ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू बि ॻाए था वञनि, ईज़ीली मौसीक़ीअ वसीले ॻाए था वञनि, तोड़े जो उन्हनि खे माना जी ख़बर न आहे या उन्हनि खे जेको आहे उन जी मफ़हूम जी ख़बर न आहे पर उहे ॻाए था वञनि। उन में ईअं आहे त जॾहिं बि लफ़्ज़नि जी अदायगी थिए थी मौसीक़ीअ वसीले त उहा असांजे ज़हन में छापिजी वञे थी, उहा असांजे ज़हन में वेही वञे थी। कहिड़े बि भले क़ौम जो माण्हू हुजे, कहिड़ी बि क़ौम सां हुनजो तालुक़ु हुजे, पर लफ़्ज़ जॾहिं मौसीक़ीअ वसीले असां ॿुधूं था त असां सिखणु लॻूं था। इन जो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे पछतो जो हिकिड़ो गीत आहे, रुॻो सिर्फ़ु उहो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। हिकिड़ो पछतो जो मशहूरु गीत आहे, मूंखे हुनजो मफ़हूम बि नथो अचे पर मां उहो ॻाए वञा थो एग्ज़ैक्टली एज़ इट सेम ॻाए वञा थो, लहजो उनजो पकिड़े वञा थो। मां तपस्पीना खुला खंदल मां कवा मड़बा में के ज़मा जाना ना मड़बा में के मां तपस्पीना खुला खंदल मां सिंधी आहियां मां सिंधी आहियां। मौसीक़ी वसीले उन्हनि लफ़्ज़नि खे असां उन लहजे खे असां पकिड़े सघूं था, उनखे असां इम्प्लीमेंट करे उन जे ज़रिए सिखी बि सघूं था। अच्छा, हिन में हिकिड़ी ॿी शइ आहे इज़ाफ़ी, उहा इहा आहे त मौसीक़ीअ में जॾहिं असां लफ़्ज़ जेके आहिनि या जेको तलफ़ुज़ आहे उहो छो दुरुस्त करियूं। आख़िरी ॻाल्हि थो कयां, दुरुस्त करणु इन करे ज़रूरी आहे जेकॾहिं असां उनजी अदायगी दुरुस्त नथा करियूं त पोइ लफ़्ज़ जो मफ़हूम, उनजो जेको माना आहे या उनजो जेको पुठियां पस मंज़र आहे उहो मटिजी थो वञे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो असां वटि गीत मशहूरु आहे परचन शाल पवार, उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब, लास्ट ॻाल्हि आहे मैडम, उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब जो मशहूरु आहे परचन शाल पवार। हाणे लफ़्ज़ आहे ओरिजिनली पहवार, हिते तव्हां ॾिसंदो मां उन जी माना बि ॾिनी आहे पहवार, पर सनम मारवी ऐं हदीका कियानी किथे किथे गायकीअ में उनखे पवार करे विया आहिनि। हाणे उहो पहवार लफ़्ज़ जी जेका असुलु माना आहे पवार करण सां तब्दील थी वञे थी। इहो ई सबबु आहे त मौसीक़ीअ जो ख़ासि किरदारु आहे उचार खे ऐं लहजे खे दुरुस्त करण में, जंहिंजा मूं कुझु मिसाल तव्हांजे साम्हूं पेश कया। ऐं हाणे असां वटि उनखां बाद वारा स्पीकर आहिनि डॉक्टर एहसान दानिश, पाण PhD आहिनि। PhD जो मौजू सिंधी शाह लतीफ़ जी शाइरीअ जो समाजी कार्यज, पाण सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जो अॻूणो सेक्रेटरी बि आहिनि ऐं हींअर मौजूदा एसोसिएट प्रोफेसर ऐं चेयरमैन GC यूनिवर्सिटी हैदराबाद में आहिनि। ऐं हिननि जो तहक़ीक़ ऐं जदीद शाइरीअ जे तनक़ीदी अभ्यास ते ऐं शाइरीअ बाबति किताब लिखियल आहिनि, कहाणियुनि जा बि किताब आहिनि, खेनि काफ़ी सारा एवार्ड मिलिया आहिनि। डॉक्टर एहसान इन्हनि खां सभु वाक़िफ़ु हूंदा। मां पंहिंजी जेका हीअ प्रेज़ेंटेशन आहे एक्चुअली मुंहिंजे मकाले जो ई इख़्तिसार आहे, मां चवां त इख़्तिसार जो बि इख़्तिसार आहे, उनखे बि हिन कॉन्फ्रेंस जो जेको बेसिक थीम आहे उन सां जोड़ण जी कोशिशि कई आहे। ऐं मुंहिंजी हिन प्रेज़ेंटेशन जो उनवान तव्हांजे साम्हूं आहे, मौजूदा दौर में सिंधी ॿोलीअ जो अदबी, समाजी ऐं सक़ाफ़ती कारज। हिन जा मुख्य उनवान आहिनि सिंधी ॿोली, ॿोली ऐं समाज, सिंधी ॿोली ऐं समाज, ॿोली ऐं सक़ाफ़त, ॿोली समाज ऐं सक़ाफ़त, ॿोली अदब समाज ऐं सक़ाफ़त जो ॻांढापो, सिंधी ॿोली अदब समाज ऐं सक़ाफ़त जो कारज ऐं मौजूदा दौर में सिंधी ॿोलीअ जो अदबी, समाजी ऐं सक़ाफ़ती कारज। सिंधी ॿोली, इन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिंधी ॿोली न रुॻो नंढे खंड पर दुनिया जे क़दीम ॿोलियुनि मां हिकु आहे। जेतोणीकि सिंधू लिखत जी भांज जो सुवालु अञा बि क़ाइमु आहे, पर असांजे आलमनि, मुहक़िक़नि ऐं ॿोलीअ जे माहिरनि सिंधू लिखत खे हिन ख़िते जी ज़ुबान जी हैसियत में सिंधी ॿोलीअ जी क़दीम शक्ल हुजण वारे मफ़रूज़े लाइ बि दलील ॾिना आहिनि। सिंधी ॿोली अणगणियुनि
ख़ूबियुनि जो भंडार आहे। सिंधी ॿोली न रुॻो दुनिया जी क़दीम पर हिकु अज़ीम ॿोली पिणु आहे, जंहिंमें न फ़क़ति सिंध जो इल्मी अदबी ऐं सक़ाफ़ती वरसो मौजूदु आहे, पर दुनिया जे समूरनि तरक़ी याफ़्ता ॿोलियुनि जियां सिंधी ॿोली बि इर्तिक़ा पज़ीर आहे। ॿोली ऐं समाज। इंसानी ॿोली अवामी पैदावार आहे, उहा न आलिमनि जी पैदावार आहे ऐं न उस्तादनि जी। आलिम ऐं उस्ताद ॿोलीअ खे शाहूकार बणाइनि था, उनखे सींगारे ठाहे अदबी ॿोलीअ जे हुस्न जो गुल बणाइनि था, पर ॿोलीअ जूं अहम तरीन मुखड़ियूं उन जी टारीअ ते पैदा थियनि थियूं, जेका पंहिंजो पाण उभरी ऐं वधी आहे ऐं उन जूं पाड़ूं ज़मीन में आहिनि, ऐं जेका कंहिं बि हिक जे महिनत जो नतीजो न आहे। उहा ज़मीन ई आहे जंहिंमां ॿोलीअ खे पंहिंजी ताज़गी ऐं ग़िज़ा वठणु घुरिजे। समाज ठाहींदड़ ऐं सक़ाफ़तुनि जो ख़ालिक़ अवाम आहे ऐं अवाम ई ॿोलियुनि खे जीअंदान बख़्शे थो। इंसान ज़ात जी रहणी करणी, उथणी वेहणी ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जो सभ खां आला रिकॉर्ड ऐं अमुल ख़ज़ानो हर दौर में उन इंसान जी ॿोली रही आहे। जीअं जीअं कंहिं क़ौम जी रहणी करणी ऐं समाजी क़दरनि में फ़र्क़ु ईंदो वेंदो आहे, तीअं तीअं उन जी तरक़ी ऐं तब्दीलीअ जो असरु उन क़ौम जी ॿोलीअ ते पिणु थींदो आहे। अहिड़ी तरह दुनिया जो उहो कार वहिंवार हर दौर में जारी रहियो आहे ऐं जारी रहंदो ईंदो। बेशक सिंधी ॿोली बि उन ई उसूल ते कारबंद आहे। सिंधी ॿोली बि सिंधी समाज जे तब्दीली ऐं तग़युर तोड़े मटिजंदड़ समाजी क़दरनि सां गॾु इर्तिक़ाई मरहला तय कंदी रहे थी। जदीद दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ उहा तब्दीली फितरी आहे। सिंधी ॿोली ऐं समाज। सिंधी ॿोलीअ फितरी तौरु सिंधी समाज जे कुख मां ई जनमु वरितो आहे। इन करे सिंधी ॿोलीअ जे समाजी कारज वारो मुतालियो बि निहायत दिलचस्प ऐं अहम आहे। डॉक्टर अलहदाद बोहे पंहिंजी थीसिस में लिखियो आहे त पोटर जो हीउ रायो बिल्कुलु सही आहे त बहितरीनु ज़ुबान उहा आहे जंहिंजो बुनियादु कंहिं समाज ऐं समाजी क़दरनि ऐं रवायतुनि ते रखियलु हुजे। पोटर जे इन ई दावा जो दलील सिंधी समाज ऐं ॿोली पिणु आहे। सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं सिंधी समाज ऐं सिंध जे धरतीअ में ऊनियूं खुतल आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में सिंधी ॿोलीअ जो सरचश्मो सिंध जी धरती ऐं सिंधी समाज आहे। इन हवाले सां डॉक्टर H.T. सोले लिखे थो त सिंधी ॿोली ऐं लुग़त ते सिंधी समाज ऐं सिंध जे मुआशी हालतुनि जो घणो ऐं गहरो असरु रहियो आहे। ॿोली ऐं सक़ाफ़त। सक़ाफ़त कंहिं बि मख़सूस क़ौम जे रहणी करणी, रीतुनि रस्मुनि ऐं समाजी क़दरनि जी अकासी कंदी आहे। उन्हनि समाजी ऐं सक़ाफ़ती क़दरनि जो ॿोलीअ ते पिणु गहरो असरु थिए थो। जीअं जीअं कल्चर इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़रंदो आहे, तीअं तीअं उन क़ौम जी ॿोली पिणु उन जो असरु क़बूलु कंदी आहे। सिंधी ॿोली दुनिया जे शाहूकार ज़ुबानुनि मां हिकु आहे जंहिं वटि जजो तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती सरमायो मौजूदु आहे। छो त सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं सदियुनि जे तहज़ीब में खुतल आहिनि, तंहिं करे उन जो पेरो खणण लाइ असांखे पोएं पेर सदियुनि जो सफ़रु करिणो पवंदो। इन सिलसिले में सिंधी ॿोली जो आलिम डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब लिखे थो त का बि ज़ुबान इंसानी मुआशरे ऐं सक़ाफ़त खे ज़िंदा रखण जो वाहिद वसीलो मञी वई आहे। यानी कंहिं बि ज़ुबान खां सवाइ इंसानी ज़िंदगी जो तसवुर बि नथो करे सघिजे। ज़ुबान ई हमेशह समाज ऐं सक़ाफ़त खे तरक़ी ॾियारी आहे। उन करे ईअं बि चई सघिजे थो त कंहिं बि मुल्क या क़ौम जे समाज ऐं सक़ाफ़त जो मुतालो उन क़ौम ऐं मुल्क जे ज़ुबान, तहज़ीब ऐं तमदुन जो ई मुतालो आहे। कंहिं बि क़ौम जी ॿोलीअ जे मुताले मां उन क़ौम जे मुआशी ऐं मुआशरती क़दरनि, सोच ऐं फ़िक्र जी इर्तिक़ा, तहज़ीबी ऐं तमदनी तारीख़ जी ख़बर पवंदी आहे। फ़क़ति ॿोलीअ जे अभ्यास खां पोइ इहो चई सघिजे थो त कंहिं बि क़ौम जी ॿोली उन क़ौम जी ज़िंदगी, सक़ाफ़त, तहज़ीब ऐं तमदुन जो आईनो आहे। सिर्फ़ु मुंहंनि जे दड़े जी खोटाई मां हासिलु थियल मोहरुनि जे मुताले मां हिन वक़्त ताईं जो कुझु पतो पियो आहे, उन जे आधार ते
सिंधु माथुर जे रहाकुन जे बारे में घणो ई कुझु बयानु करे सघिजे थो। ॿोली सकाफ़त जो आईनो आहे। कंहिं बि क़ौम जी सकाफ़त जो मरकज़ी अंसर ॿोली हूंदी आहे, छो जो ॿोली या ज़ुबान इल्मु अदब जी ख़ालिक़ ऐं अदबी रवायतुनि जी मुहाफ़िज़ हूंदी आहे। ज़ुबान जे असर हेठि कंहिं बि क़ौम ऐं ख़िते जे फ़न, तहज़ीब ऐं तमदुन तोड़े इल्मु अदब जो मुतालियो अची वञे थो। ॿोली जी मदद सां क़ौमी तशख़ुस जी तामीर ऐं नशो नुमा थींदी आहे। ॿोली समाज ऐं सकाफ़त। कंहिं बि ॿोलीअ जी कथ जो पैमानो समाज आहे, छो त समाज ई आहे जितां ॿोलियुनि जो जनमु थिए थो। अहिड़ी तरह कंहिं बि समाज जी तख़लीक़ में उन ख़िते जी तहज़ीब ऐं सकाफ़त जो वॾो अमल दख़ल थिए थो। हिन वक़्तु दुनिया में सकाफ़त खां सवाइ कंहिं बि सुधरियल समाज जो तसवुरु मुमकिन न आहे। ॿोलियुनि जो पंहिंजे समाज ऐं सकाफ़त सां गहरो ऐं अटूट सुबंध थिए थो। ॿियनि लफ़्ज़नि में ॿोलियूं पंहिंजे समाज ऐं सकाफ़त जो उहिञाण थियनि थियूं। सिंधी ॿोलीअ जे ॿिनि वॾनि आलमनि मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु ऐं अलहदाद बोहे साहिबु बि इन सिलसिले ॿोली समाज ऐं सकाफ़त जे रिश्ते ऐं उन जे ॻंढापे जे हवाले सां पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे। ऐं उन्हनि कोटेशन्स खे छॾियां थो, अव्हां जे साम्हूं आहिनि। ऐं ख़ासि तौर ते ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त जो जेको ॻंढापो आहे उन जे हवाले सां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ऐं कंक्लूजन ॾांहुं वेंदासीं। ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त हिकु अहिड़े चौकुंडे वांगुरु आहिनि जंहिंजी हर कुंड जी पंहिंजी अहमियत ऐं अफ़ादियत आहे। ॿोलियुनि जी तरक़ी सां ई अदब जी वाध वीज थिए थी ऐं ईअं ई कंहिं क़ौम जी सकाफ़त उन क़ौम जे समाज जो आईनो बणिजे थी। उहे चारई विथूं हिक ॿिए सां गहरियूं सलाहियल ऐं संजोगी आहिनि ऐं चइनी जो हिक ॿिए खां सवाइ तसवुरु ई मुमकिन न आहे। दर हक़ीक़त ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त जी मिख आहे। उहा ॿोली आहे जेका ग़ैर मादी सकाफ़त जो अहम तरीन जुज़ हुजण सां गॾु कंहिं बि समाज जो तारुफ़ बणिजे थी ऐं ॿोलीअ जे वसीले ई शाहकार अदब सरजे थो। सिंधी ॿोलीअ में सरजल अदब बि सिंधी समाज ऐं कल्चर जो आईनो आहे। सिंधी ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त। सिंधी ॿोलीअ जी क़दामत ऐं अहमियत खां पूरो आलम आगाह आहे। उन में को शक न आहे त उहा पंहिंजे समाज ऐं सकाफ़त सां गहराई सां सलाहियल रही आहे। असांजी ॿोली में जेकी चवणियूं, वर्जेसियूं, मुहावरा, पहाका, इस्तलाह मिलनि था, उन्हनि जे मुताले मां इहा ॻाल्हि चङी तरह वाज़े थी वञे थी, छो त उन्हनि मां अक्सर अहिड़ा आहिनि जिन जो तालुक़ु सिंधी माण्हुनि जे मुआशी ऐं मुआशरती ज़िंदगी, रहणी कहणी, रस्म रवाज, राग सुरूद तोड़े धंधनि सां आहे। तंहिं करे इहो सच आहे त सिंधी ॿोली बि हिकु समाजी कुवत, इल्म ऐं अक़ल जो भंडार, लुग़त, माना, इल्मु अदब, ख़याल ऐं इज़हार जो हिकु गहरो गंज आहे। हीअ ॿोली बि कंहिं आलिम या उस्ताद वेही कान ठाही आहे, पर हीअ ॿोली सिंध धरतीअ ऐं उन धरतीअ ते वजूद वरितल इंसान जे वजूद सां गॾु वजूद में आई आहे। हिन ॿोलीअ जूं पाड़ूं सिंधी समाज ऐं उन धरतीअ में ऊनियूं खुतल आहिनि। तंहिं करे सिंधी समाज ऐं सिंधी ॿोलीअ जो रिश्तो अटूट आहे। महिरबानी। सिंधी ॿोली अदब ऐं सकाफ़त आउं उनखे छॾियां थो ऐं अचां थो, छो त टॉपिक जो बुनियादी जेको हिसो आहे उहो रहे पियो। ऐं ऑलरेडी हिनखे इख़्तिसार सां पेश कयो आहे। सिंधी ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त वारे हिन मौज़ू खे छॾे ऐं इन्हनि जे ॻंढापे खे छॾे सिंधी ॿोली अदब ऐं समाज जो जेको कारज आहे उन जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो पैराग्राफ आहे ऐं पोइ असां इन ख़तमु था कयूं। सिंधी ॿोली ऐं सकाफ़त हिक ॿिए सां गहराई सां सलाहियल आहिनि। तंहिं करे इहो ध्यान में रखणु खपे त दरअसल सिंधी सकाफ़त जो मुतालियो सिंधी ज़ुबान जो मुतालियो पिणु आहे। सिंधी ॿोलीअ में ई सिंध जे तहज़ीब तमदुन जी झलक ॾिसी सघिजे थी। उहा झलक या उहो अक्स सिंधीअ में चयल कलाम ऐं लिखियल अदबियात वसीले पसी सघिजे थो। उहो अक्स शाह जे कलाम में ॾिसी सघिजे थो। उहो अक्स सचल, सामी ऐं बेदल जे बेतनि में पसी सघिजे थो। शेख अयाज़, उस्ताद इमदाद, आकाश ऐं अॼु जदीद शाइरनि जे कलाम में बि नज़र अचे थो। सिंधी इल्मु अदब जो अहिड़ो लिसानियाती अभ्यास समाजी लिसानियात, सोशल लैंग्विस्टिक्स जे अभ्यास वारे दायरे में दाख़िल कयो वियो आहे, छो त शाह, सचल, सामी ऐं ॿियनि शाइरनि जे कलाम ऐं पयाम में सिंध जे धार धार ख़ितनि जे माण्हुनि जे मख़सूस रवायतुनि, ज़हनी लाड़नि, समाजी क़दरनि ऐं क़ौमी मिज़ाज जो पतो पवे थो। असीं जेकॾहिं सिंध जे तहज़ीबी ऐं वरसी सकाफ़ती
कार वहिंवार तोड़े सिंधी अदब जी क्लासिकी असासी ऐं जदीद दौरनि जो गहराई ऐं संजीदगी सां मुतालियो कंदासीं त मालूम थींदो त सिंधी ज़ुबान हिन वक़्त ताईं कहिड़ो समाजी कार्य अदा कयो आहे। वक़्त जी कमीअ जे करे आउं हुन प्रेज़ेंटेशन खे अध में छॾियां थो, जेतोणीकि हिन प्रेज़ेंटेशन जो अहम तरीन जेको उनवान हो उहो ही हुयो त सिंधी ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त जो कार्य ऐं उन सां गॾोगॾु मौजूदा दौर में उन्हनि जो कहिड़ो पंहिंजो कार्य आहे। इन ते मुंहिंजी प्रेज़ेंटेशन जो ही आख़िरी जेके स्लाइड्स आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था हिते ऐं उहे पेश करण जे क़ाबिल हुयूं, पर वक़्त जे कमीअ जे करे आउं उन्हनि सभिनी खे छॾे रहियो आहियां ऐं अवां सभिनी जो थोरो मञा थो पियो। ऐं हिन प्रेज़ेंटेशन में जेके हवाला आहिनि उहे बि आउं हिते ॾिना आहिनि। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। महिरबानी डॉक्टर साहब। शेख आज़ाद जो गजे गजे गजड़ लो हमर अचे जो मेलो ओड़े, वसे वसे मीहड़ लो हमर अचे जो मेलो ओड़े। शेख आज़ाद जा उहे लोकगीत ईअं महसूसु थिए थो त ॼण के क़दीम ज़माने जी के सुघड़ औरतुनि जा सिरजियल के लोकगीत हूंदा। इन ई मौज़ूअ ते शेख अयाज़ जे लोकगीतनि में ॿोलीअ जी जमालियात जे मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ असां वटि असांजो स्कॉलर आहिनि डॉक्टर फयाज़ लतीफ़, पाण असिस्टेंट प्रोफेसर सिंधी शोबो सिंधी यूनिवर्सिटी आहिनि ऐं डायरेक्टर एन ए बलोच इंस्टीट्यूट एन ए बलोच चेयर में आहिनि। ऐं शेख अयाज़ जी शाइरीअ में जमालियात जे मौज़ूअ ते हिननि जी PhD आहे। पाण 16 किताबनि जा ऑथर आहिनि। शाइरी नसुर तर्जुमो ऐं तहक़ीक़ हिननि जा मौज़ू रहिया आहिनि। अणगणिया एवॉर्ड ऐं शील्डूं पंहिंजे तहक़ीक़ी ऐं अदबी कमनि ते हिननि वठी चुका आहिनि। डॉक्टर फयाज़ लतीफ़। लोकगीतनि में अयाज़ जी वटि जेका ॿोली जी जमालियात आहे उहो मुंहिंजे हिन पेपर जो उनवान आहे। ऐं कोशिशि कंदुसि, छाकाणि त गीत औरत जी ज़बानी आहे, औरत आहे ई सरापा हुस्न ऐं सूंहं, ऐं उनखे बयानु करण जे लाइ मां सम्झां थो 10 मिंट सफ़ा नाकाफ़ी आहिनि। वरी अयाज़ जे लोकगीत खे जेकॾहिं हिते बयानु कजे त इहो मुमकिन न आहे। हिकिड़ी झलक हूंदी, हिकिड़ी ग्लैम्प हूंदी जेका आउं तव्हां ताईं पहुचाए सघंदुसि। पहिरियां ख़ासि तौर ते लोकगीत ऐं पोइ शेख अयाज़ जो लोकगीत ऐं कुझु लोकगीतनि जा अयाज़ जा जेका हिकु ॿ मिसाल ॾेई ऐं कोशिशि कंदुसि त जीअं उहो चवंदा आहिनि न त कूज़े में दरिया खे समाइण वारी ॻाल्हि हूंदी, उहा ई हूंदी। मुमकिन आहे त उहो सभु जेको जोहर आहे उहो हिन 10 मिंटनि जे अंदरि न अचे, पर तव्हां ताईं आउं सम्झां थो हिकिड़ो ज़ाइक़ो, हिकिड़ो ख़ूबसूरती, हिकिड़ो अहसासु ज़रूरु ईंदो। लोकगीत सदियुनि खां वठी अदब जो वॾो असासो रहिया आहिनि। लोकगीत अदब जी वॾी लोकगीत अदब जी अहिड़ी हिकिड़ी सिन्फ़ आहिनि जंहिंजी वॾी ख़ुशूसी उहा आहे त उहा आम ज़िंदगी जे सादे सूदे ऐं हक़ीक़ी तस्वीर पेश कंदी आहे। शेख अयाज़ जदीद दौर में न रुगो लोकगीतनि खे नओं जीअदान ॾिनो आहे, पर उन्हनि में पंहिंजनि ख़्यालनि, ख़्वाबनि, उमंगुनि, ॾुखनि ऐं सुखनि जे अहसासनि जो असली रूह समाए उन्हनि खे इंसान जे दिलि जे धड़कननि समा बणाए छॾियो आहे। अयाज़ जा जदीद अंदाज़ में लिखियल लोकगीत जिन में सावण तेज, लखमियाड़ीलो, मणिहार, चीणो, करहो, नौजमालो, बादल ॾे, गीत प्रोलियूं, देहाती गीत, छेॼ, हमरचो वग़ैरह शामिल आहिनि, जेकी हर लिहाज़ खां शाहकार ऐं अमुल आहिनि। संदसि उहे लोकगीत पंहिंजे असलूब, अंदाज़, लहजे, ख़्याल, एहसास, तरन्नुम ऐं ॿोली जी निर्मलता जे लिहाज़ खां इंतिहाई ख़ूबसूरत ऐं मन मोहींदड़ लोकगीत आहिनि। जन बाबति रसूल बख्श पली जो साहिबु लिखे थो, कोट, अयाज़ सिंधी ॿोलीअ जो ज़बरदस्त शाइर, आशिक़ ऐं पारखू आहे। हू सिंधी लफ़्ज़नि जो वींझार आहे, अखरनि जा अमुल ऐं बेबहा ख़ज़ाना जेकी हर हंधि टिड़िया पखड़िया पिया, जन ॾांहुं कंहिंजो ध्यानु ई न पियो, तन खे हुन सहेड़े, उजारे, घड़े, मंझाउनि शहर जा अहिड़ा हैरत अंगेज़ 9 लखा हार ठाहिया आहिनि जन खे ॾिसी अकुलु चरख़ थी वञे थो। ख़ासि करे संदसि लोकगीत ॿोलीअ जी नफ़ासत, लफ़्ज़नि जी ख़ूबसूरती, सिटाव जी सूंहं, मौसीक़ियत ऐं असर करे फ़न जा ॼण त ताजमहल आहिनि। कोट ओवर। अयाज़ जा लोकगीत सच त मौज़ूआती इनफ़रादियत,
ॿोलीअ जे मिठास लहजे जी नफ़ासत ऐं सकाफ़ती ओञाणनि जा हामिल हुजण सां गॾोगॾु तरनम जी ताज़गी अहसास जी मासूमियत ऐं जमालियाती हवाले सां पिणु मोहींदड़ ऐं मुतासिर कंदड़ आहिनि। संदसि लिखियलु लोली माउ ऐं ममता जे अहसासनि जो गीत आहे। लखमियाड़ी लो पोरे सां प्यार ऐं इज्तमाही एके जो गीत आहे। सावण टेज नव वर्णनि ऐं कुंवारियुनि जो सरतियुनि सां गॾिजी सावण जे निखेटनि सराहनि ऐं सुंदरताउनि खे मल्हाइण जो गीत आहे। अहिड़ी रीति मणिहार खेज ख़ुशी ऐं सिंगार जो गीत आहे। करो ओसीअड़े इंतज़ार मसाफ़त ऐं विछोड़े जो गीत आहे। छेज मुंदुनि ऐं मौसमुनि जे वरी अचण ते विछड़ी वियल सॼणनि खे सारण ऐं पुकारण जो गीत आहे। अहिड़ी रीति हमरचो थर जे खेत मज़दूरनि जी खेड़ी ऐं मेड़ीअ जी मौसम जो गीत आहे। अयाज़ जे लोकगीतनि जी ॿोली अहिड़ी त रवां रसीली सलीस सादी तासरियत ऐं ताज़गी सां भरपूर आहे जो उन्हीअ जो फितरी रिधम लहरुनि जहिड़ी रवानी ऐं रंगीनीअ में माण्हू लम्हे ॿुॾण ऐं लम्हे उपड़णु लॻे थो। लफ़्ज़नि में एहसासाती साव सां भरपूर मानवी तासरियत सां मालामाल ऐं तरनम जी अनोखी ताज़गी सां टिमटार अयाज़ जो ही लोकगीत ॾिसो जंहिंजे ॿोलनि में हिकु तरफ़ प्यार जे एहसासनि जी पालोट आहे त ॿिए तरफ़ लफ़्ज़ी वर्जाव सां पैदा कयल नग़मगी जो कमाल आहे जेको पढ़ंदड़ खे हिकु ई वक़्तु रूमानवी ख़्यालनि ऐं ख्वाबनि में मगन करे छॾे थो त मौसीक़ी जूं लहरूं उनखे मस्तु बनाए झूमनि ऐं नचाइनि बि थियूं। हीउ अयाज़ जो हिकिड़ो लोकगीत आहे जंहिंजा कुझु ॿोल सही ते हिते पंहिंजे सुर में ज़रूरु पेश कयो पर आउं सुर खां माज़ूर आहियां तंहिं करे बसि आउं ईअं ई तहत लफ़्ज़ अव्हां ताईं पहुचाईंदुसि। हिकिड़ी त अयाज़ हिन लोकगीत में जेका लफ़्ज़नि जी चूंड आहे उन में मानवियत आहे, उन में तासरियत आहे। आमतौर ते ईअं थींदो आहे त को बि लफ़्ज़ जंहिंखे असां दोहराईंदा या वर्जाईंदा आहियूं घणो त उहो उक्ताईंदो आहे, बेज़ार कंदो आहे। पर अयाज़ जे लोकगीतनि जी वॾी ख़ूबी इहा आहे त उनजो जेको वर्जाव आहे उनजो ई हुस्न आहे। तूं आव हली आव, तूं आव हली आव, हली आव, हली आव, ए प्यार भली आव, भली आव, भली आव। ही हेज भरी सेज हली आव, हली आव, ही चाह भरियो साह हली आव, हली आव, ही संग भरिया अंग हली आव, हली आव, ही नींह भरिया ॾींहं हली आव, हली आव, तूं आव हली आव, भली आव, भली आव, ए प्यार भली आव, भली आव। मथे गीत में महबूब लाइ अथा हेज मंझां न रुॻो प्यार ऐं उकीर जा हसीन अहसास ओरियल आहिनि पर ॿोली बि अहिड़ी मिठास भरी ऐं मोहींदड़ इस्तेमालु थियल आहे जो उन जे इज़हार मां हीर ऐं हिंदोरे जहिड़ो लुत्फ़ महसूसु थिए पियो। पहिरीं सिट में पिरीअ लाइ खुलियल ॿाहुनि जो भाकुर ऐं उन्हनि में अचण जी आछ आहे। तूं आव हली आव, प्यार भली आव, भली आव। अयाज़ हिन लोकगीतनि में मानवी असरियत ऐं अहसासाती ताज़गी त कमाल जी आहे ई आहे पर उन में मौजूदु लफ़्ज़नि जी चूंड तरनम जो जमाल बि माण्हू खे हैरत में विझी छॾे थो। हेज भरी सेज चाह भरियो साह ख़ासि तौर ते इन में सोती जेको आहंग आहे उहो बि कमाल जो आहे ऐं अंदरूनी जेको काफ़ियो आहे उनखे न रुॻो मुतरन रखे थो पर उन सां गॾोगॾु माण्हू जी जेका दिलि जी धड़कन आहे उन सां ॼण हम आहंग थी वञे। इहो लोकगीत इन जी वज़ाहत आहे ऐं उनजो छेद कयो आहे मूं पर वक़्त जी कमीअ जे करे आऊं उनखे छॾियां पियो। अयाज़ जूं लोलियूं जेके ख़ासि तौर ते लोली आहे ई माउ जी ॿोली ऐं माउ जॾहिं लोली ॾिए थी ॿार खे त ॿार केतिरो बि चिड़ियल हुजे, केतिरो बि नाराज़ हुजे, केतिरो बि ओजागियल हुजे, उन जे हंज में जेको अखियूं ॿूटिजी थियूं वञनि। अयाज़ लोली अहिड़ी बि ॾिनी आहे जेका ॿार खे निंड कराए थी पर अयाज़ लोली अहिड़ी बि चई आहे जेका ॿार खे जाॻाए थी, ॿार खे झिंझोड़े थी, ॿार खे बेदार करे थी ऐं पंहिंजे वतन ऐं मिटी सां जोड़े थी। लोलियूं ओ बा लोलियूं शाल दोलह थिए, शाल दोदो थिए, शाल दोलह थिए, शाल दोदो थिए, शाल सूर्य थिए, सिंध ते सिर ॾिए, सिंध जे सॾ ते शाल घोरियो वञे, काक वहंदी रहे तूं ककोरियो वञी, लोलियूं वबा लोलियूं लोलियूं। मक़ामी लोकगीत जी रिवायत मां सभ खां वधीक अयाज़ थर जे लोकगीतनि खां मुतासिर रहियो आहे। पाणियारी, कजलियो, ढाटीअड़ो, भयो, सावण चे टेज,
रासूड़ा हमरचो ऐं ॿिया अहिड़ा कई लोकगीत आहिनि जन अयाज़ खे मोहियो ऐं मुतासिर कयो आहे। उन्हनि लोकगीतनि में केतिरनि ई थर जे लोकगीतनि जी तज़मीन में नए अंदाज़ ऐं तरन्नुम सां नवां लोकगीत सिरजा आहिनि जेकी पंहिंजे वन ऐं वास में मुनफ़रद ऐं मोहींदड़ त आहिनि, पर उन्हनि में थरी ॿोलीअ जे मिठास सां गॾु सकाफ़त जे रूह ऐं रचाव जी रंगीनी बि आहे। अयाज़ पंहिंजे हिन गीत में अहसासनि जी अहिड़ी मंज़र निगारी कई आहे जो हुन जे लोकगीत जे लफ़्ज़नि मां न रुॻो मणिहार जी किरत कम किरदार ऐं रोलाकियुनि जो अक्स ऐं नक्श नज़र अचे थो, पर गीत जे ॿोलनि में मौजूदु अंदरूनी गनायत ऐं इज़हारियल अलामती रंग ऐं रूह बि अयां थी साम्हूं अचे थो। ख़ासि तौर ते अयाज़ जो मणिहार जंहिंजो आउं ज़िक्र पियो कयां ऐं मणिहार हिकिड़ो अहिड़ो अयाज़ जो लोकगीत आहे या मणिहार हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जेको शायदि शहर में त नाहे मौजूदु, पर ॿराड़ी में उनजो वॾो किरदारु आहे। ऐं अयाज़ जे हिन मणिहार जी ख़ूबी ऐं ख़ूबसूरती इहा आहे त जेको रिवायती लोकगीत में मणिहार जो किरदारु आहे ऐं अयाज़ जे जदीद लोकगीत जे मणिहार में किरदारु आहे, उन में हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे त अयाज़ जेको मणिहार जो किरदारु थो पोइट्रेट करे उहो मुहबत कंदड़ आहे, जमालियात ॾांहुं वठी वेंदड़ आहे ऐं सिंगारींदड़ आहे, दुनिया खे सूंहं अर्पींदड़ आहे। उहा भली ॿार हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, उनखे जेके ख़ासि तौर ते सिंगार जूं शयूं आहिनि, मणिहार जेके वाला आहिनि, मुंडियूं आहिनि, ॿियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि जेके औरत जे ज़ेबो ज़ीनत जे हवाले सां आहिनि, उहे जेको आहे खपाईंदड़ हूंदो आहे, पर हुन जो मुआशी तौर ते मफ़ाद न आहे। हिन मणिहार में जेको हुनजो मफ़ाद आहे उहो आहे जमालियाती, एहसासाती, ख़ूबसूरती ॾांहुं, नेचर ॾांहुं ऐं ख़ूबसूरती हुस्न ॾांहुं जेको आहे। मणिहार आयो मणिहार ॾे, आयो छननि में वाला कननि में, गाना गले में झूंझार ॾे, मणिहार ॾे आयो मणिहार, मोती लुटाए ज्योति लुटाए। मणिहार का शइ वठे नथो, उहो लुटाइण में आहे, ॿिए खे ॾियण जे चकर में आहे। मोती लुटाए ज्योति लुटाए, छा छा सजाए संसार ॾे, संसार खे सजाईंदड़ आहे। हुनजो किरदारु जेको आहे उहो पॉज़िटिव आहे, उहो फर्टाइलिटी ॾांहुं हुनजो आहे ऐं हुस्न ऐं जमाल जे हवाले सां आहे। बांह ॿुटीअ जो वींदे लुटीअ जो, छोरी छिनीअ जो सिंगार ॾे, जंहिंखे रुपयो बि कोन्हे उनखे बि को न का शइ ॾे थो वञे ऐं उनखां तक़ाज़ा नथो करे त का शइ मूंखे जेको आहे उनजे बदिले में ॾे। गीत जे ॿोलनि में सादगी ऐं सलासत त आहे ई, पर उनजो तरन्नुम ऐं अहसासाती तासुर बि कमाल जो आहे जेको पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ खे पंहिंजे ॿोड़ा ॿोड़ वहकिरे में वहाए खणी वञे थो। समूरे लोकगीत में हुड़क हलो, ख़ासि तौर ते करहो जेको अयाज़ जो गीत आहे, लोकगीत आहे, उनजो आउं ज़िक्र पियो कयां। हालांकि किथे बि करहे जो अयाज़ ज़िक्र नथो करे पंहिंजे गीत में, पर हुनजे ॿोलनि, हुनजे इज़हार, हुनजे अहसास, हुनजे तासुर, हुनजे पेशकश में करहे जो किरदारु जेको आहे उहो साम्हूं अचे थो। कुझु आउं हिन मां सिटूं अवां जे समातुनि जी नज़र कयां पियो। हुड़क हलो धीमा हलो, हुड़क हलो धीमा हलो, पंध परे हू केर करे हू, वाट अवाटी ॾील डरे हू, पोइ बि पिरीअ जो पंध भलो हू, हुड़क हलो हू धीमा हलो हू। सांवलड़े जो ॻीच चवो को, सांवलड़े जो ॻीच चवो को, सांत बुरी आ सांत कयो छो, गूंज उभारे कात गलो हू, हुड़क हलो हू धीमा हलो हू, हुड़क हलो हू। ईअं ई अयाज़, ईअं ई संदसि लोकगीत हमरचो आहे जंहिंमें रक़्स धुन ऐं थरी ॿोलीअ जो संगम अयाज़ अहिड़ो रचायो आहे जो हर ॿोल ॿुधण तोड़े पढ़ण सां न रुॻो मन झूमण ऐं नचणु लॻे थो, पर लफ़्ज़ लफ़्ज़ जी अदायगी खां पोइ तसवर ऐं अहसास जी अखियुनि साम्हूं थर जे सरसब्ज़ ऐं सरही तस्वीर साम्हूं उभरी अचे थी। हिन गीत मां हिकु तरफ़ पोरियतनि जे पाण में ॿधी ऐं एके यकजहती नज़र अचे थी, त ॿिए तरफ़ हू पोरे खे कहिड़े न प्यार ऐं पंहिंजाइप सां गॾियल सरगर्मीअ तौरु अपनाए उनखे जशन वांगुरु मल्हाइनि ऐं महज़ूज़ थियनि था, उनजो पिणु मोहींदड़ अहसास ऐं अक्स मिले थो। गीत जी ॿोली अहसासाती तरह एतिरी रवां मुतरनिम ऐं उनजो आहंग एतिरो सुरीलो ऐं दिलकश आहे जो बज़ाहिर लफ़्ज़नि जी माना ऐं मफ़हूम न सम्झंदड़ माण्हू बि जॾहिं उन्हनि खे पढ़े थो या झूंगारे थो या सुणे थो, तॾहिं संदसि समातूं उन गीत जे रसीले ॿोली ऐं रूह खे लुत्फ़ आछींदड़ सुरनि जे सर में मुंडिजी वञनि थियूं।
गरजे गरजे गाजलड़ो हमर चेजो वेलोड़े हेल घटा घंघोर अलाला सावण ज़ोरां ज़ोर अलाला हमर चेजो वेलोड़े रिमझिम रात अलाला घनन घनन बरसात अलाला हमर चेजो वेलोड़े। शेख हयाज़ जे लोकगीतनि जे मजमूई अभ्यास मां महसूस थिए थो त हुन जा लोकगीत मौज़ूअनि जी इनफ़रादियत, अवामी ॿोलीअ जे इस्तेमालु, मौज़ून लफ़्ज़नि जे इंतख़ाब, तरकीबुनि ऐं तशबीहनि जी नुदरत, एहसासनि जी बेसाख्ता उछल फ़नी तजुर्बनि ऐं ग़नायत जे लिहाज़ खां बिनाई निराला ऐं मोहींदड़ आहिनि। हुन जे मथे लोकगीतनि मां कंहिं में ओठिन जे मुसाफ़िरी जे मुश्किलनि ॾुखनि ऐं ॾोलावनि जी तस्वीर कशी आहे त कंहिं में ॾुथ चूंडींदड़ सरतियुनि ऐं सहेलियुनि जा पोरे में सराही महसूसु करण जा एहसास ऐं रक़्स जूं कैफ़ियतूं आहिनि। कंहिं में बरसाती मौसम, पीरीअ जे यादुनि ऐं सावण टे जे रस्मुनि, रंगीनुनि, राहतुनि ऐं मोहींदड़ माहौल जो ज़िक्र आहे त कंहिं में प्यार कंदड़ दिलनि जे उधमनि, ओजागनि, इंतज़ारनि ऐं ओसीड़नि जा जीरा जागंदड़ मुतहरिक ऐं मुस्तरब अक्स आहिनि। हर गीत में कई कैफ़ियतूं आहिनि, करब, करार, सांत, सरमस्ती, वसल ऐं विछोड़े जूं कैफ़ियतूं। उन सां गॾोगॾु हर गीत में स्वाभाविक ॿोली, लफ़्ज़ी मधुरता ऐं मौसीक़ियत आहे जेका पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ ते पंहिंजे कैफ़ जा करार ऐं पंहिंजे बेक़रारी जूं कैफ़ियतूं तारी करे छॾे थी। अयाज़ जे लोकगीतनि जी बुनियादी ख़ूबी उन्हनि जो लोक आहंग, निज निबार ॿोली, एहसास ऐं नई नवेली विंगस जे छेर जे छम छम जहिड़ो तरनुम आहे। हुन जा लोकगीत पंहिंजे लोक रिवायतुनि सां सलाहियल हुजण बावजूदु जोहर, ख़्याल जी जिदत, एहसास जी निर्मलता, जज़्बाती झूलान, सुंदरता, फ़िक्री सलूणाई, ॿोलीअ जे रस ऐं इज़हार जे आज़ादी जे जमाल जे अंसरनि अयाज़ जे ॿियनि शहरी मजमूअनि शहरी सिन्फ़ुनि जी निस्बत वधीक निराले अंदाज़ में गीत में ई मिलनि था। उहो ई सबबु आहे जो लोकगीत अयाज़ जे महबूब ऐं मरगूब सिन्फ़ रही आहे ऐं उन पंहिंजनि शहरी सिन्फ़ुनि मां सभ खां वधीक गीतनि ऐं लोकगीतनि में पंहिंजे अंदर जे कैफ़ियतुनि जा जूलान आसानी सां ओरिया ऐं पंहिंजनि जज़्बनि जो जमालियाती ऐं तख़लीक़ी हुस्नाकियूं भरपूरियत सां इज़हारियूं आहिनि। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी। महिरबानी डॉक्टर साहब, तमामु बहितरीनु मक़ालो। ऐं हींअर असां वटि असांजूं 2 स्कॉलर्स ऑनलाइन हूंदियूं ऐं पहिरियां आहे डॉक्टर माया खेमलाणी। Professor Maya Kimlani David from University of Malaya, Asia Europe Institute, and also with Associate Professor Dr. Humaira Irfan, who was a research fellow in Asia Europe Institute, University of Malaya, but is now working in a university in Lahore. All right, just let me give you a brief overview of my paper. Just like the Sindhi Hindus in diaspora cannot read or write their work in Sindhi, don't speak the language, have marginalized their language, have shifted away from their language to dominant English or Spanish, depending on where they live. Then what happens? How will they know about their history, their culture, their customs, their religion? And so we look at literature written in English for this information to be disseminated to Sindhis who cannot speak their language. So at least they have an outlet to know about their history, their culture, the partitioning of the Indian subcontinent, what their generations went through, their forefathers went through. So many books have been written about the partitioning of the Indian subcontinent and its effects on women. And the resilience of women, especially their courage, their adaptability and strength. Despite facing displacement, loss, and the challenges of rebuilding their lives in unfamiliar territories, many Sindhi women have emerged in many books on literature, on fiction, and what is narrative fiction or what is real life stories. And this, in a way, is good. But many of these books are written in Sindhi. Among the more popular Sindhi writers talking about partition, pre-partition, after partition is Popati Hirandani. Most of her 60 books are in Sindhi, but there are a couple in English. Books in English included The Scattered Treasures,
and the pages of my life autobiography. There's another well-known Sindhi writer, Rita Kotari. She, in fact, translates to English memories she collected in Sindhi with Sindhi respondents speaking in Sindhi, older respondents, and this helped others who read in English to understand the stories of partition. Even if they could not read and write in Sindhi, they could understand these stories in English. More recently, Saas Agarwal, writing, the title of her book was Sindh Stories from a Vanished Homeland, and it's written in English. It's a collection of oral histories and narratives from the Sindhi diaspora, shedding light on their experiences and everyday acts of resilience. So, books in English, we argue, open the eyes of the younger generation of the global Sindhi diaspora to the experiences of their forefathers during the partition of British India. They also learn about not only the resilience of their forefathers, but also of their community's history and culture. So, the objective of this study, in this presentation, we relate the story of the resilience of a woman in a book called Tryst with Koki, which is a fictional story written in English. Some fictional stories tend to reflect reality. The writer has blurred the lines between autobiography and fiction, emphasizing the fluidity of identity and the power of narrative to shape our understanding of the experiences of post-partition Sindhi refugees in India. We argue that this is a way of opening the eyes of the younger generation of Sindhis who do not read or write in Sindhi about their history and culture. This book, using a narrative, shows how a young Sindhi woman worked to preserve family ties and cultural and linguistic identities of the Sindhi refugees in a camp in India. The book examines the psychological, cultural, and social repercussions of partition through the lens of a 15-year-old resilient Sindhi woman, and the novel ends with her 75th birthday. Metafiction is a literary device where fiction self-consciously draws attention to its own status and often explores the relationship between fiction and reality. Some narratives, therefore written in English, are based on memories and memoirs and oral histories. I've provided a list on the PowerPoint so you can have a look at these books written by different writers. Now, today I'm going to focus on a book that I ordered and read with great interest. It's a book by Dr. Subhadra Anand, and it's called Tryst with Koki. It's a novel by the Dr. Anand, that narrates the compelling journey of Sheila Advani, an 18-year-old girl forced to leave her beloved home in Sindh following the partition of British India. The narrative takes readers from Sheila's departure in Karachi to a refugee camp in Ulhasnagar in India, and ultimately to a new life in Bombay, weaving a story of resilience and courage, mainly due to the enduring strength of family ties. Sheila's story pays attention to ethnic community relationships and of the human spirit, leaving home, country, and kinsmen behind and fighting despair. The story can be called a memoir of partition literature, in which the device of symbolism, that is the koki, has been used. Koki is an Indian dish made from wheat flour and can be kept overnight and be eaten during journeys. It is said to be the work of fiction based on information derived from Dr. Anand's book, National Integration of the Sindhis. The story opens with turbulent and sudden departure from her comfortable life in Karachi, accompanied by her mother and two young siblings. The journey on a steamship to an unfamiliar landmark is the beginning of numerous challenges and responsibilities. While in Sindh,
the British India examples of harmony include their neighbours, the Sides. The Sides and Adwanis are good neighbours in Clifton, Karachi, and live in peace and harmony. Sheila's story is one of immense fortitude as she navigates through the loss of her father, her mother, her sister, it's a very sad story, and the hardships of refugee life, the struggle to rebuild her family's existence, her emotional upheavals and constant loss of loved ones makes her strong and confident in the process of fighting for the rights of not only her family, but also of the Sindhi community living in the refugee camp. This book aims to resonate with the Sindhi community who had to leave their homeland and establish new lives around the world, and showcases the spirit of the Sindhi community. The stash of cookies, a long-lasting Sindhi flatbread full of ghee, chilies, onion, and coriander that Sheila packed into her luggage when she left her home in Sindh, appears to be the key to her survival. Koki could well be a metaphor for the energy Sheila had to marshal in the refugee camp for the Sindhis in Ulhasnagar. The novel offers an exploration of the resilience of the human spirit in the face of adversity and is a significant addition to partition narratives which focus on the Sindhi community. Their journey from their prosperous life in Sindh to the uncertainty of refugee camps reflects the adaptability that allows them to overcome the traumatic upheaval of their lives. Sheila's resilience is the next part of the paper, where I describe her resilience, losing her homeland, losing her family comforts, leaving her father behind, and soon after arriving in India, losing her mother and having to take care of a baby sister who grows up under her tutelage and then marries a brutal of a husband who actually kills her. And then she's left with her little niece to look after. So it's a very difficult life she faces, but is her ability, her resilience to to withstand these losses, and her determination to build a new life. It's not only for herself, but for her family and for the other Sindhi women in the Ulhasnagar camp. So she becomes a tower of strength, not only to her siblings, but to members of her community. She is able to adapt and make sacrifices, finding strengths in her cultural roots and memories of her parents. Such resilience, it is implied, comes from the characteristics of the Sindhi community. So she starts a business, getting all the women in the camp involved in making biscuits. The business from a little country-based business becomes a global business. She has the mindset to create a global business. She builds a hospital and a school in Ulhasnagar for the children of the community, for the women and men of the community. She insists on the use of of the Sindhi language in the school. She's insistent on educating the children in the camp. So it's always looking after community members in the camp, not only her family. So basically, Dr. Anand's portrayal of Sheila showcases the resilience that arises from love, duty, and heritage. Their story not only reflects the personal endurance, but also serves as a tribute to the strength of diasporic communities, in this case, the Sindhi community, who, despite the traumas of partition, managed to thrive and retain their identity. In conclusion, Thrice with Koki is a poignant portrayal of the resilience in the face of adversity, showcasing the remarkable strength and adaptability of the Sindhi community in the aftermath of partition. Through Sheila's stories, we witness the power of family bonds, cultural identity, community support in overcoming trauma and rebuilding lives. This book contributes significantly in partition literature,
focusing on the human capacity to endure, to adapt, and thrive in challenging circumstances. Thank you for listening. Today, the Sindhis are a well-known diasporic community and are known for the importance placed on family ties, on their humanitarian aid to others, their successful business enterprises spread across the globe, their hardworking nature, and of course, their fabulous food. Thank you. Thank you, Dr. Maya Khemlani. Nice to listen your paper. ऐं हाणे हिकु ॿी ख़ातून स्कॉलर तमामु अहम हिकिड़ी शख़्सियत सिंध जे हवाले सां आहे त परॾेही शख़्सियत पर सिंध में हिकिड़ो इनकलाबी क़दम जंहिंजो हुजे सो उनजो आहे प्रोफेसर डॉक्टर पी लिंग हॉन्ग ही ख़ातून लाहौर में आई तबलो सिखणु पर सिंध में शाह जी मूसीक़ी ऐं शाह जी शाइरीअ जो इश्क़ खेसि अहिड़ो त पाण उन में जकड़े वरितो जो हुन PhD कई मां उन जे बारे में ॿ टे लाइन्स हुन जी बायोग्राफी मां कयूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थी Dr. P. Ling Hong did her master's in musicology from National Taiwan University and PhD in ethnomusicology from Harvard University with the title Ways of Love, Self-Making and Repertoire Formation through the Musical Legacy of Shah Abdul Latif in Sindh, Pakistan. ऐं हीअ पोस्ट डॉक्टरेट बि करे रही आहे उन साॻे मौज़ूअ खे अॻिते खणी करे पोस्ट डॉक्टरेट बि करे रही आहे ऐं उन खां पोइ हुन जेको आहे सो डॉक्टर साहिबा जा तक़रीबन 12 पब्लिकेशन्स आहिनि ऐं मूसीक़ीअ में हुनखे तबलो हाका जेको पहाड़ी राग आहे उहो ऐं पियानो बि अचे थो ऐं उन खां पोइ सिंध में जेको तंबूरे ते फ़क़ीरी राग जी जो पहिरियां त सिर्फ़ु मर्द ॻाईंदा हुआ पर इन जी शुरूआत कंदड़ डॉक्टर पी लिंग हॉन्ग आहे ऐं हुनखे ॾिसी करे सिंध में ॿियूं नौजवान छोकिरियूं बि इन राग खे उन्हनि ॻाइणु शुरू कयो पाण सिखिया वरिताई असांजे मशहूरु फ़क़ीर मंठार फ़क़ीर राजड़ खां ऐं अॼु असां वटि उनजो हिकिड़ो पेपर आहे उनजो मौज़ू बि शाह लतीफ़ जे हिकिड़े सुर मां खयो अथई सुर सोरठ में मौसीक़ीअ जी ताक़त सुर ऐं शाइरीअ जे अमल बाबति तारीख़ी ऐं मौज़ूआती खोजना द पावर ऑफ म्यूज़िक इन सुर सोरठ a historical and thematic exploration of melody in poetry in practice. Professor P. Ling Hong will be online with us. Over to Professor P. Ling Hong. Hello everyone. Today I would like to share with you the topic Sorat in Sur and Rag compilations. So we all know that Sorat is a beloved epic and melody that has deep ties with Sindh. This short paper today will explore the historical connections of Sur Sorat's melody with melodies from other traditions. Sur Sorat in Shahjo Risalo stands out for its gripping folklore narrative that dramatizes themes of devotion, sacrifice, and the transformative power of music. Unlike other surs centered on conventional Sufi themes of divine love and spiritual longing, it examines the nature of power, fate, and the value of one's word. While distinct in its narrative, Sur Sorat, in Shah Abdul Latif's tradition, aligns with Sufi traditions by portraying music as a force that transcends worldly attachments. The melody of Sorat is said to have originated from the region of Saurashtra in ancient times. It made its way into Sanskrit raga treatises as early as the 7th century and also became a popular melody for Sindhi bards. Organizing poetic verses according to melodic titles is a widespread phenomenon in South Asia as well as beyond. Shah Latif's predecessor, Mian Shah Inayat Rizvi, was the first in Sindh to compose devotional poetry that's organized according to as many as 22 melody types, which served as the names of manuscript chapters. Most of these chapter headings overlap with the names of chapters in the Ganj, an early manuscript of Shah Latif's poetry compiled by Fakirs of Bidshah in 1793.
Ganj, of course, as we all know, means a treasured collection, and it's a collection of verses inscribed in Arabic script, compiled into 30 chapters, starting with Surud Sasui. These repertoires of surud in Shah Inayat Rizvi's Risalo and in Shah Abdul Latif's Ganj parallel the collection of rags in other Indic poetic compilations, which drew on melodies that sung in different devotional communities and regions. There is a long tradition of organizing poetry by rag names in the North Indian subcontinent. Some early examples include the Bengali pad of the Buddhist Siddhas, the Sanskrit pad of Jayadeva's Gita Govinda, the Pushti Marg, Radha Vallabha and Haridasi, as well as Nimbarka Bhakti communities, which were founded or revitalized in the 16th century Braj region, also designated rags for singing the verses in their devotional services. In the Pushti Marg liturgy, rags are designated for different times of the day and year for singing verses in the worship of Krishna. Rags were also associated with designated times in the Chaurasi Pada, which is the devotional verses of Pitta Harimvansa Shah, founder of the Radha Vallabha Sampradaya. More locally in Punjab, the Adi Granth, which was compiled in Amritsar in 1604, and also the Panchvani manuscripts that's compiled by the Dadu Pandits in 17th century Rajasthan, were also arranged according to rag names. Let us now compare the surud chapters in Shah Latif's Ganj and Shah Inayat Rizvi's Risalo with the rag sets in the Adi Granth, the Dadu Vani, which is from the Panchvani, compiled in the 17th century, and also the poetic collections of 16th century Braj Bhakti communities. So here we have in the later three columns, the Chaurasi Pada, the Yugala Shaktaka, and the Keli Mala. We can see that a number of suruds in the Sindhi compilations in the first two columns share names of the melodies, or the rags, in the poetic compilations from the other regions. Here we have highlighted in green Kalyan, Sarang, Kedaro, and also Sorat, which is our focus for today. Let's move down the chart to see the rest of the melody names. Here again, we see the melody names that were shared across the devotional communities, including Dola Maru, Ramakali, and Tanasri. And here the shared melody names are Asa and Bilal. In the lower part of the chart, you can see that quite a few melody names in the Panchvani of the Dadu Pandits from the 17th century Rajasthan, they are shared with the Adi Granth. So Adi Granth shares more melody names with the devotional compilations in Rajasthan and Braj region. And here is the last part of the chart, more of the miscellaneous names. So from the table, we can conclude that some of the melody names were shared only in particular regions. For example, the two Sindhi compilations overlap the most in the usage of the melody names. Shah Latif's Ganj shares a few more nominal overlaps with the Adi Granth. Furthermore, the Adi Granth and Dadu Vani share certain rag names with compilations from Braj that's not found in Sindh and not found in the Ganj nor the Risalo. Significantly, some of the surud or rag names enjoy wider transregional reach. So as we have observed earlier, Kalyan, Sarang, Kedaro, Sorat, Ramakali, Tanasri, and Bilavo stand out as the names that endured circulation across a vast span of space and time. Variations of some of these names can be found in rag classificatory schemes of treatises dating from the later centuries of the first millennium of the Common Era, starting from the Brihadesi of Matanga
the name Shorastri, which is the same as Sorat, Sankita Makaranda of Narada, so that's the name Saranga Veravali, which is similar to Velavo, and also the Natya Lochana, which shares the names Tanasi, Ramakari. Here it's spelled Ramakiri. Apart from Kalyan, all these other names that I listed above also appear in the Raga Ragini schemes of 16th to 17th century treatises that's compiled by courtly specialists. Comparing rag sets in collections of devotional poetry with these raga and ragini lists, scholars have suggested that the devotional rag sets were likely collated by people linked to courtly music specialist circles and codified for usage in bhakti practices. These rags took on a life independent of courtly performance context, according to Ali Miner. Some names vary slightly in pronunciation, for example, Ramkali, Ramgiri, Vilavo, Vilavo, etc. So these sets of raga and surut names make sense within the devotional performance milieu that shares a poetics of love. The musicians who moved across courts, temples, bhakti and Sufi communes shared overlapping knowledge of rags and melodies and their associations for emotional enhancement. Traveling musicians relied on rags to cluster verses of devotional poetry for oral transmission across northwest India, the Indian subcontinent, picking up local idioms and introducing creative changes to songs as they adjusted to local audiences. Each devotional community codified its own repertoire of verses for singing, adapting melodies according to its specific needs. The melodies may be drawn from widely circulating rags or local singing traditions, as we could see with the Sindhi repertoires, which had quite a few rags that weren't used in the other regions. They were chosen for their efficacy in particular ritual context, and the melodic features of these rags were modified and formalized to better serve the devotional rendering of poetic text for the needs of each community. In other words, the circulation of melody names did not entail reproducing carbon-copied melodic details in each of the respective repertoires. As Thielemann notes, compositions in the Vaishnava traditions are often rendered in specific tunes that cannot be easily identified with these ascribed raga names. In conclusion, in this paper, we have examined how the melody of Sorat circulated far across space and time. In Sindh, Mian Shah Inayat Rizvi first set poetry to 22 melodies, influencing Shah Latif's Ganj. Similar musical poetic systems appear in the Adi Granth, the Daduvani, and the Braj Bhakti poetry repertoires, with overlapping rag and surut names. This shared musical poetic tradition fostered interchange while maintaining differences in performing practice. As a concluding example, we can say that Shahjo Rag, which is sung by the Ragi fakirs of Bicha and other places in Sindh, is one such performing practice, which is based on specific rules for singing each line of bet according to the surs. The melodic contours for singing Sur Sorat share some similarities with melodic contours that we can find in Raga Sorat in the Sikh Shabad Kirtan, which is aligns with the Adi Granth, and also in Hindustani traditions. And there are also some melodic similarities with Sur Sorat in Sindhi folk instrumental traditions. However, its rules are also entirely unique in the Shahjo Rag tradition that's transmitted by the Ragi fakirs. Thank you very much for listening to this paper. Thank you very much, Professor Dr. P. Ling Hong, and very glad to listen you here in this conference. I hope the audience have enjoyed a lot.